सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि BRT रेड लाइन प्रोजेक्ट बाबत इजलास। वॾे वज़ीर पारां प्रोजेक्ट ते कम तेज़ करण वक्त खां अॻु मनसूबो मुकम्मल करण की हिदायत। प्रोजेक्ट के रूट 1 ते कम तेज़ी से जारी है। रेड लाइन लॉट 1 जो कम मार्च 2026 ऐं लॉट 2 ते जून 2026 में मुकम्मल थी वेंदो। BRT प्रोजेक्ट में कलेक्टर के यूटिलिटीज़ शिफ्ट करण लाइ 80 सैकड़ों रक़म अदा कई वई है। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी वॾे वज़ीर के आगाही। वॾे वज़ीर पारां जनाह एवेन्यू के 2 महीनन दौरान मुकम्मल करे ट्रैफिक लाइ खोलण की हिदायत। भारत फलारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 जुलाई ते ईरान जो दौरो कंदो। तुर्कमानिस्तान सां अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। तुर्कमानिस्तान जे परॾेही वज़ीर 22 खां 25 जुलाई ताईं पाकिस्तान जो दौरो कयो। परॾेही खाते जी तर्जुमान ममताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। महंगाई के सतायल शहरुनि लाइ बुरी ख़बर। हुकूमत तरफां बिजली की क़ीमत में ₹2.63 फ़ी यूनिट वधीक इजाफे जो इम्कान। सेंट्रल परचेजिंग पावर एजेंसी तरफां नेप्रा में दरख्वास्त दाख़िल कई वई। नेप्रा दरख्वास्त 31 जुलाई ते ॿुधणी थींदी। कराची में शाहराह फैसल वटि बलोच पुल ते ऑयल टैंकर कार मथां ऊंधो थियण वारो वाक़ियो। इंतज़ामिया केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद ऑयल टैंकर के हटाइण लाइ उपाव न वरिता। ऑयल टैंकर के हटाइण लाइ वॾी क्रेन न पहुची सघी। बलोच पुल ते ईंदड़ वींदड़ रोड आम ट्रैफिक लाइ बंद। ट्रैफिक के रोकण लाइ पुलिस ऐं रेंजर्स एहलकार मुक़रर। हादसे में कार सवार दॿिजी फौत थी वियो ऐं टैंकर मां तेल हारजी वियो। हादसो इंजण में बाहि लॻण सबबि पेश आयो। ट्रैफिक पुलिस मूजिबि ट्रैफिक के मुतबादिल रस्तनि खां मोकिलियो पियो वञे। लाड़पट्टी जो सीनियर सियासतदान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर ग़ुलाम कादिर मलकानी काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। ग़ुलाम कादिर मलकानी कराची जी ख़ानगी इस्पताल में दाख़िल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। ग़ुलाम कादिर मलकानी जे लाॾाणे ते सोग में जाती शहर बंदि थी वियो। पाकिस्तान जी अंदरूनी सियासी मामलनि ते का पोज़ीशन न पिया वठूं। जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जो एहतराम सियासी पार्टियुनि सां बराबर वर्ताव ते ज़ोर ॾियूं था। अमरीकी परॾेही तर्जुमान मैथ्यू मिलर जी वॉशिंगटन में प्रेस ब्रीफिंग। संदसि चवण आहे त कांग्रेस खां $101 मिलियन बजट की दरख्वास्त कई आहे। बजट की दरख्वास्त पाकिस्तान में जमहूरियत की मज़बूती ऐं दहशतगर्दी के मुक़ाबले लाइ कई वई। अहिड़ा प्रोग्राम हिन माली साल ऐं गुज़िरियल सालनि में थींदा रहिया आहिनि। मिठियाणी वासी नीगर हथियार बंदन हथां क़तल। मिठियाणी जे ॻोठ सिराय न्याज़ मशहूर वासी नीगर अथर अली मशहूरी गोली लगण सबबि मारिजी वियो। मक़तूल जे घर में कोहराम अची वियो। वारसनि मूजिबि हुननि जी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे।